अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सोन बराबर सगड़ा मारूअ संदा मुंह, पटोला पहवार खे उमर आछम तूं, वर लोई जी लूं ॾाॾाणनि ॾिनियाम जा। भलारे भिट धणिजे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 28 मार्च 2022 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो, जिते बि वसंदा हुजो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं सिंध जे माण्हुनि लाइ ज़रूरु जाखोड़ींदा रहो। सोच वीचार में अॼु असीं कराची में जीए सिंध मुहाज़ जे थियल मार्च ऐं मलीर में खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ जीए सिंध क़ौमी पार्टी जी निकितल रैली ऐं सिंध जे हालतनि समेत जग जहां जूं ख़बरूं अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। नामियारे शाइर सरकश सिंधी जी इनकलाबी शाइरी पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदी, जॾहिं त नामियारे लेखक ऐं क़ौमप्रस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जी चूंड तक़रीर पिणु अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़बरूं। मलीर में जीए सिंध क़ौमी पार्टीअ पारां पार्टी चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, सिंधी क़ौमी नारी तहरीक जी अॻवान सफ़िया सरगाणी आयशा ऐं ॿिनि जी अॻवानी में क़ौमी कारकुन परवेज़ अली सरगाणी, सजाद बुरड़े ऐं ॿियनि गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ स्टील टाउन मोड़ खां प्रेस क्लब मलीर ताईं पैदल मार्च करे रैली कढी वई। मुज़ाहिरे कंदड़नि पारां परवेज़ सरगाणी ऐं ॿिनि गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैलीअ मलीर प्रेस क्लब ते पहुची जलसे जी शक्ल इख़्तियार करे वई, जंहिंखे ख़िताब कंदे क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, सिंधी क़ौमी नारी तहरीक जी अॻवान सफ़िया सरगाणी, आयशा सोणी जोयो, परवेज़ जी अमड़ ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कंहिं बि माण्हू खे संस ख़्यालनि जे आधार ते खंभे गुम करणु इंसानी, सियासी ऐं आइनी हक़नि जी भञकड़ी आहे। सॼी सुधरियल दुनिया जबरी गुमशुदगियुनि जे ख़िलाफ़ आहे। कंहिंखे बि माण्हू खंभे गुम करण जो इख़्तियार न आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू ते को केस आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे। हुननि मुतालबो कयो त परवेज़ सरगाणी, सजाद बुरड़े, पीके ज़ोहराणी, अयूब कांदड़े ऐं सुहेल भट्टी समेत समूरनि गुम कयल कारकुननि खे जल्द आज़ादु कयो वञे। सिंध जे ज़मीननि ते मुसलसल वालार ऐं धारियुनि जी वधंदड़ यलगार ख़िलाफ़ जीए सिंध मुहाज़ कराची डिवीज़न तरफ़ां पार्टी चेयरमैन रियाज़ अली चांडियो, नवाज़ शाह भाॾाई, आबिद हैदरी, ममताज़ बिरोही, अब्दुल गफ़ार मीरजत, पुनहल जमाली ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी फुहारा चौक वटि एहतिजाज कयो वियो, जॾहिं त पुलिस मुकमल नाकाबंदी करे रोड सील करे छॾियो। बाद में क़यादत ऐं कारकुननि सख़्तु एहतिजाज कयो ऐं चकरनि बाद पुलिस रुकावटूं टोड़े कारकुन प्रेस क्लब पहुता। फुहारा चौक ते मरकज़ी क़यादत सां गॾायल कारकुननि खे पुलिस रोके छॾियो, जेके पार्टी चेयरमैन रियाज़ अली चांडियो जी अॻवानी में 3 कलाक रोड ब्लॉक करे वेही रहिया। इंतिज़ामिया ऐं कारकुननि में सख़्तु चकरियूं पिणु थियूं। पुलिस हथियार ताणे वरिता। रैली में शरीक थियण लाइ कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ईंदड़ काफ़िलनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रोके लॻभॻि 800 वर्करनि खे गिरफ़्तार करे धार धार थाणनि ते मुंतक़िल कयो वियो, जंहिंमें मरकज़ी अॻवान ग़ुलाम नबी खट्टी बि शामिल हो। जीए सिंध मुहाज़ तरफ़ां पुरअमन एहतिजाज खे रोकण जी कोशिश खे दहशतगर्दी करार ॾींदे पार्टी क़यादत चयो त पीपी जी आमरियत पधरी थी चुकी आहे। हीअ कहिड़ी कूड़ी जमहूरियत आहे जंहिंमें पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे हल लाइ एहतिजाज कंदड़ क़ौमप्रस्तनि ते पुलिस जे ज़रिए हमिलो कराए संदन आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई वई। असीं पुरअमन सियासी पार्टी आहियूं। पीपी सॼी सिंध जी तबाही कई आहे। लखें एकड़ कराची ठठे ऐं जामशोर जी ज़मीन धारियुनि खे विकिरो कई वई आहे।
सिंधियुनि जो वजूद ख़तमु करण लाइ धारनि जा कटक आबाद कया विया आहिनि। अहिड़नि वतन दुश्मन अमलनि ख़िलाफ़ जॾहिं केरु रोड ते निकिरे त संस रस्ता रोके, कारकुन गिरफ़्तार करे, इंतिशार फैलाए, इज़हार जी आज़ादी दॿाई वञे थी। सिंध हाई कोर्ट खे हिन लाक़ानूनी जो नोटिस वठणु खपे त सिंध ते जनरल मुशरफ खां बदतरीन आमरियत लागू करे ज़रदारी माफ़िया खे शहनशाह करे विहारियो वियो आहे। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो जो चवणु हो त पुलिस ऐं कूड़नि केसनि जे ज़रिए जदोजहद तां हथ नथो खणाए सघिजे। रमज़ान शरीफ़ खां पोइ धारनि जी लोध ऐं ज़मीननि ते कब्ज़ा खोरी ख़िलाफ़ अवामी एहतिजाजी तहरीक तेज़ कई वेंदी। शिकारपुर में क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते बदअमनी, गैर क़ानूनी कब्ज़नि ऐं अण ऐलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मज़हर राहू जो ज़फ़र अली चन्ना ऐं ॿियनि धरणे खे ख़िताब कंदे चयो त शिकारपुर बदअमनी जी बाहि में सड़ी रहियो आहे। शहरी गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। हर रोज़ ॾोहारी हथियारनि जे ज़ोर ते शहरनि खे लुटींदा रहनि था। थाणनि ते कमाऊ पुट एसएचओज़ मुक़ररु कया विया आहिनि जेके ॾोहारियुनि खे सरेआम रिआयत ॾियनि था। बाक़ी ग़रीब मिसकीन माण्हुनि लाइ पुलिस धरती जहनम बणाए छॾी आहे। उन मौक़े ते अरसला बहलकाणी, दीनमुंद शेख, सजाद बिरोही, शुएब डोमकी, एडवोकेट शबीर जतोई, जमील मेमण, शाहनवाज़ अबड़ो, इमदाद सूमरो ऐं ॿियनि अॻवाननि पिणु वॾे अंग में शिरकत कई। रोहड़ीअ भरिसां बेदर्दी सां क़तल थियल पूजा कुमारी ओड जे मुख्य कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ओड बिरादरी पारां नवाबशाह में एडवोकेट सुराण सिंधी, मुख्तियार सिंधी, कामरेड सीतल मल ओड, मलक शेर ओड, एसटीपी अॻवान शाहनवाज़, सैद रुस्तम शाह, बहादुर ओड ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी रैली कढी इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। पीर जो ॻोठ भरिसां ॻाढ़ीअ मोरी में अदम तशदुद जो फ़लसफ़ो ऐं पाकिस्तान जी सियासत जे उनवान सां लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें नामियारे अदीब ऐं लेखक जामी चांडियो, रवादारी तहरीक जी चेयरमैन सिमसन सलामत, दीदार मीराणी, हुसैन महर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते जामी चांडियो ख़िताब कंदे चयो त मुल्क में इंतिहा पसंदी जा वाक़िआ वधी रहिया आहिनि जिन खे ख़तमु करण लाइ सभिनी खे गॾिजी किरदारु अदा करणो पवंदो। पूजा कुमारी खे नाहक बेदर्दी सां क़तल कयो वियो। अहिड़ा वाक़िआ हाणे ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ मुआशिरे अंदरि शऊर पैदा करणो पवंदो। हुननि चयो त अहिड़ियूं तक़रीबूं मुआशिरे अंदरि शऊर पैदा करण जो अहम ज़रियो आहिनि। टंडो जाम में GWC पारां ऐनी बलोच जे क़तल ऐं नियाणियुनि खे तालीमी इदारनि में हिरासा करण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। रैली में डॉक्टर परवीन रिंद, ऐनी बलोच जी वालदा ऐं ॿियनि शिरकत कई। रैली जी अॻवाणी ज़ुल्फ़कार ख़ासखेली, सुहेल पीरज़ादो, ज़फ़र हकड़ो, औरंगज़ेब भुट्टो, फ़हीम बबर, न्याज़ विघियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में समाजी अॻवान ज़ैबुन्निसा मलाह, मोहम्मद तस्लीम राजपूत, अनवर हुसैन कलेरी, नेक मोहम्मद कलेरी, सैयद हैदर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंध जे शऊर खे हाणे सुजाॻ थियणो पवंदो। सिंध जे तालीमी इदारनि में नियाणियुनि खे हिरासा करणु, वॾेरकी ऐं भोतारके निज़ाम ख़िलाफ़ आवाज़ उथारणो पवंदो। ऐनी बलोच जे क़तल परवीन रिंद खे हिरासा करणु समेत सिंध जे नियाणियुनि सां थियल ज़ुल्म ख़िलाफ़ असां आवाज़ उथारियो आहे। सिंध जे मज़लूम आवाम सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॿियनि शहरनि में पिणु एहतिजाज कया वेंदा। अॻवाननि परवीन रिंद जे नटहण उस में पहिरियों उघाड़े एहतिजाज में शिरकत ते खेसि ख़िराज तहसीन पेश कयो। रैली खे ख़िताब कंदे परवीन रिंद चयो त 1.5 महीने खां वधीक अरसो थी वियो आहे कोर्टनि में धिका खाई रहिया आहियूं पर इंसाफ़ नाहे मिली सघियो। हुन सुप्रीम कोर्ट खां घुर कई त मामले जो पाण मुरादो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। रैली दौरान हैदराबाद में क़तल थियल ऐनी बलोच जी वालदा लुड़क लाड़ींदे चयो त धीअ खे नाहक क़तल कयो वियो आहे पर पुलिस मज़लूम जो साथ ॾियण बजाए कातिलनि जी पुठ भराई करे रही आहे। जेकॾहिं इंसाफ़ न मिलियो त पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि। सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां डिगड़ी शहर में क़ौमी कचहरी जे उनवान हेठि शानदार जलसो मुनक़िद कयो वियो।
जंहिंजी सदारत सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फ़ताह समेजो कई। जलसे खे जाम अब्दुल फ़ताह समेजो, मरकज़ी अॻवाननि इम्तियाज़ समूह, डॉक्टर अहमद नूनारी, शाहनवाज़ शाल, सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ज़िले सदर मीर यूनस टालपुर, लियाकत अली, अली हसन क़ाइम ख़ानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त अॼोकी इन क़ौमी कचहरी जो मक़सदु इहो आहे त सिंध में आबाद पंजाबी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ समेत मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ उहे सिंध दोस्त धुरियूं जेके सिंध खे पंहिंजी धरती माउ तस्लीम कनि थियूं, उन्हनि खे हिकु प्लेटफार्म ते गॾु करे संदनि अॻियां सिंध जा ॾुख सूर तकलीफ़ूं बयानु कजनि ऐं सिंध जे हक़नि जी जदोजहद लाइ मैदान ते अचण जी दावत ॾियूं। अॻवान चयो त सिंध हुकूमत गुज़िरियल 14 सालनि खां सिंध खे लुटण फुरण, करप्शन ऐं तबाही करण खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। फसलनि जी पोखी जे वक़्तु पाणी जी हथरादू खोट पैदा करे सिंध जी ज़रायत खे तबाह कयो वञे थो। सिंध जा तालीमी इदारा, इस्पतालूं, रोड ऐं रस्ता तबाह थी चुका आहिनि। सिंध खे पुलिस स्टेट बणाए ज़ालिम जागीरदारनि हवाले कयो वियो आहे, जिन खे जीअं वणे तीअं कनि। उन्हनि खे इजाज़त मिलियल आहे। सिंध में 6 माण्हुनि खे बेगुनाह क़त्ल कयो वियो त जवाबदार ज़ालिम भोतारनि ख़िलाफ़ पुलिस केस दाख़िल करण लाइ तयारु न हुई। आख़िरकार उन्हनि जा लाश रोडनि ते रखी धरणो हयो वियो, तॾहिं केस दाख़िल थियो। अॻवान चयो त सिंध जा असल दुश्मन ज़ालिम भोतार आहिनि, जेके सिंध जूं ज़मीनूं सिंध दुश्मननि हवाले करे सिंध जा ॿेट ऐं ॿिया वसीला विकिरो करे रहिया आहिनि, जिन ख़िलाफ़ सिंधी, पंजाबी, उर्दू ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी भाइरनि ऐं भेनरनि खे जदोजहद जे मैदान में सिंध तरक़ी पसंद पार्टी जो साथ ॾियणु घुरिजे। अमरीकी शहर ह्यूस्टन में शाह लतीफ़ कल्चरल इंस्टीट्यूट ऑफ टेक्सास तरफ़ां शाह लतीफ़ जो ॾींहुं मल्हायो वियो, जंहिंमें क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। प्रोग्राम खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पली जे चयो त शाह लतीफ़ वॾनि माण्हुनि बदिरां अवाम जो शाइर हो। शाह लतीफ़ अमन, रवादारी ऐं मुहबत जो आलमी पैगाम ॾिनो। शाह लतीफ़ बुले शाह ऐं बाबा फ़रीद जे पैगाम ते अमल करणो पवंदो। लतीफ़ साईं जूं जेके बि हीरोइन्स ऐं सुरमियूं आहिनि, उहे हिन दौर में हुजनि हा त उन्हनि खे कारी करे मारे छॾीनि हा। हुन चयो त शाह लतीफ़ सिंध जो फ़िक्री रहबर आहे। नौजवान शाह अब्दुल लतीफ़ भिटाए खे पढ़नि। भिटाए हिमतनि, हौसलनि, जुरतनि ऐं पेशकदमियनि मुक़ाबलनि अॻिते वधण जी ॻाल्हि कई आहे। भिटाए चैलेंज खे क़बूल करे फ़ातिह थियण जी ॻाल्हि कई आहे। लतीफ़ जे पैगाम ते अमल करे असीं दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जो मुक़ाबिलो करे सघूं था। ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पली जे वधीक चयो त अमेरिका ऐं यूरोप जी तरक़ी में औरतुनि जो अहम किरदारु आहे। वॾियुनि हुकुमरान पार्टियुनि जी एजेंडा मां औरतूं, हारी अक़लियतूं ऐं मज़दूर ग़ाइब आहिनि। हुकुमरान वॾेरनि सिंध खे औरतुनि लाइ मक़्तलगाह बणाए छॾियो आहे। अयाज़ लतीफ़ चयो त वफ़ाक़ ऐं सूबाई जलसनि जो मक़सदु अवाम न पर इक़्तिदार जो तहफ़ुज़ आहे। मुतहदा मुख़ालिफ़ धुर ऐं हुकूमत वाज़ह कनि त हुननि वटि सिंध लाइ कहिड़ी एजेंडा आहे। अमेरिका ऐं यूरोप उहे माज़ी में जंग जी एजेंडा में शामिल न हुजनि हा त अॼु रूस खे रोके सघनि हा। अमेरिका में रहंदड़ पाकिस्तानी वतन जी तालीम ऐं सिहत लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। अयाज़ लतीफ़ चयो त 18वीं तरमीम खां पोइ 70% इख़्तियार सिंध हुकूमत वटि आहिनि। इरिगेशन, हाईवेज़, रेवेन्यू, हेल्थ, रूरल डेवलपमेंट, तालीम, ज़रायत समेत ॿिया खाता सिंध हुकूमत वटि हुअण बावजूदु बि कमु करण लाइ हुकूमत तयारु नाहे। अवामी जमहूरी पार्टी जे कराचीअ डिवीज़न जी गरजाणी डिवीज़नल सदर लाल मोहम्मद चांडियो जी सदारत हेठि थी गुज़री, जंहिंमें डिवीज़न जे उहिदेदारनि समेत काउंसलरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी सीनियर नायब सदर एडवोकेट अयाज़ चांडियो, डिवीज़नल सदर लाल मोहम्मद चांडियो, हरीफ़ ख़ान चांडियो, दरिया ख़ान शेख, डॉक्टर ज़फ़र क़ादरी ऐं ॿियनि अॻवाननि चयो त वक़्त जूं हुकुमरान धुरियूं पंहिंजी करप्शन, नाअहली ऐं अवाम दुश्मनी खे लिकाइण लाइ पंहिंजो वारो वठण लाइ हथरादू झेड़े जो ॾेखाव ॾेई रहियूं आहिनि। हिकु आदमशुमारी थी चुकी आहे त ॿीं डिजिटल आदमशुमारी जो ड्रामो करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। डिजिटल आदमशुमारी उन करे बि ख़तरनाक आहे जो हज़ारे सिंधी ख़ानदान गुरबत ऐं सहूलियतूं न हुअण करे अञा ताईं पंहिंजो कार्ड बि न ठाराए सघिया आहिनि।
उन सूरत हाल में सिंधी आबादी जो गणप में न अचण जो ख़तरो आहे ऐं धारी आबादकारी खे वधाए सिंधी डेमोग्राफी खे तब्दील करण जी साज़िश थी रही आहे। अॻवाननि वधीक चयो त सिंध में अफ़गान पनाहगीरनि समेत समूरनि गैर क़ानूनी रहंदड़ गैर मुल्कियुनि खे सिंध खां ॿाहिरि कढियो वञे। पीपल्स पार्टी इक़्तिदार वठण लाइ हर सिंध दुश्मनी करण लाइ तयारु आहे, जंहिंजो ताज़ो मिसाल PP ऐं MQM जूं ॻाल्हियूं आहिनि। अहिड़े कंहिं बि ठाह खे सिंधी अवाम कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बशीर ख़ासखेली, मरकज़ी सीनियर नायब सदर अब्दुल कादर रांटो, मरकज़ी अॻवान मानूर मलाह ऐं डॉक्टर सिंधू मंगणहार पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त खीर थर नेशनल पार्क में तेल ॻोल्हण लाइ खोटाई करण वारो अमल गैर आइनी ऐं गैर क़ानूनी आहे। सिंध हाईकोर्ट डिसंबर 2021 में खीर थर नेशनल पार्क जी ज़मीन मां तेल लाइ खोटाई ऐं घर ठाहिण ते पाबंदी हई हुई। उन बावजूदि पाकिस्तान ऑयल फील्ड लिमिटेड कंपनी जूं हेवी मशीनूं तेल जी ॻोल्हा लाइ खोटाई करण लाइ नेशनल पार्क में आंदियूं वियूं आहिनि। सिंध हुकूमत जीअं ॿेटनि ते कब्ज़ो करण में वफ़ाक़ी हुकूमत जी सहूलियतकारी कई, तीअं खीर थर नेशनल पार्क ते कब्ज़ो करण में वफ़ाक़ी हुकूमत जी साथारी बणियल आहे। वॾो वज़ीर मुराद शाह खीरथर नेशनल पार्क जी खोटाई करण जी 6 महीना अॻु लिखचिप में NOC जारी करे साबित करे चुको आहे त पीपल्स पार्टी ऐं PTI वारा समूरनि सिंध दुश्मन अवाम दुश्मन मनसूबनि ते पाण में गॾु आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त झंगली जीवत जो क़त्लेआम करण वारा मनसूबा ख़तमु करे झंगली जीवत, तमर जा ॿेला ऐं आबी जीवत खे महफ़ूज़ रखण लाइ हंगामी बुनियादनि ते उपाउ वरिता वञनि। मिठीअ थाणे में क़तल थियल नौजवान भागचंद उर्फ़ भाॻियो मेघवाड़ जे क़तल केस में नामज़द SHO ऐं PP लेडीज़ विंग अॻवान समेत को बि जवाबदार गिरफ़्तार थी नाहे सघियो। पुलिस केस दाख़िल करण बाद रिवायती तौरु ख़ामोश तमाशाई बणियल आहे, जॾहिं त केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत कराइण लाइ सरगर्म थी विया आहिनि। पुलिस पोस्टमार्टम दौरान वरितल जुज़ा लिबार्टी टेस्ट लाइ अञा बि न मोकिलिया आहिनि, जंहिं करे पुलिस जो किरदारु शकी बणिजी वियो आहे। होॾांहुं नौजवान जे वारसनि जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ ॿीहर एहतिजाज जो चिताव ॾिनो आहे। केस जे फ़रियादी जयराम मेघवाड़ ऐं नौजवान जे पीउ सालू मेघवाड़ जो चवणु आहे त पुलिस असांखे 24 कलाकनि अंदरि केस में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई हुई। जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न थिया त सुभाणे खां ॿीहर एहतिजाज करण ते ग़ौर वीचार कंदासीं। हुन चयो त पुलिस हेसि ताईं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ को बि तहरुक न वरितो आहे, जंहिं करे जवाबदार सरियाम असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं पुलिस खेनि छूट ॾेई वेठल आहे। होॾांहुं मक़तूल नौजवान जो तॾो वारसनि मिठी में विछायो आहे, जिते सियासी समाजी धुरियनि पहुची ॾुख जो इज़हार पिणु कयो। जातीय भरसां मारूफ़ दरगाह जे केटी झंग में 12 सालनि जे मासूम नीगर खे 2 ॼणनि ज़्यादती जो निशानो बणायो। नीगर खे 2 दरिंदा सिफ़त इंसान तशदुद करे ज़्यादती जो निशानो बणायो ऐं जवाबदार फ़रार थी विया। जॾहिं त नीगर जी तालका अस्पताल जाती मां तिबी चकास कराई वई, जॾहिं त नीगर जे पीउ मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था मोहम्मद ख़ान दाऊद जो लिखियल ख़ूबसूरत मज़मून, जंहिंजो उनवान आहे सिंध जा शाइरो भागचंद लाइ नोहो लिखो। उहो चंड धरती ते ईअं किरियो जीअं टुटल तारा धरती ते किरंदा आहिनि, जॾहिं त टुटल तारा त दूर किथे आकाश में ई गुम थी वेंदा आहिनि, पर हुन सां ईअं न थी सघियो हो। आकाश तां टुटो ईअं धरती ते ईअं किरियल रहियो जीअं टुटल भारी सलेब किरंदियूं आहिनि, जीअं कुंजूं थकिजी धरती ते धड़ाम सां किरंदियूं आहिनि। हाणे उहा पोढ़ीअ थरी मां पंहिंजे हिसे जो सलेब खयो सिंध जी सींध जेतिरी मुख़्तसर शहर मिठी में हली रही आहे।
पर मिठी में एतिरी बि जुरत न आहे जो हूअ अॻिते वधी उन माउ जे भारी सलेब खणे ऐं उन माउ खे अहिड़ो दिलासो ॾिए त मां मिठी तोसां गॾु आहियां। पर उहा असांखे ख़बर आहे त उन पोढ़ीअ माउ सां गॾु केर बि कोन्हे। उहे कोन आहिनि जेके थर जी सियासत में इन आहिनि ऐं उहे बि कोन आहिनि जेके थर जी सियासत मां आउट आहिनि। उहे बि कोन आहिनि जेके इंसानी हक़नि जा चैंपियन आहिनि ऐं उहो बि कोन आहे जेके थर वेंदा ई उन लाइ आहिनि त मोमिननि जो तइदादु कुझु सवा हुजे। अॼु थर जी हिकिड़ी पोढ़ी माउ मोमिननि ऐं काफ़िरनि जे विच में अकेली थी बीठी आहे ऐं उन जे कुल्हे ते भारी सलेब जो बार आहे ऐं उन भारी सलेब नए दौर जे भागजन जो आहे जेको उन पोढ़ीअ थरी माउ जो पुटु आहे। जॾहिं त हुअण त ईअं घुरिजे हा त उन भारी सलेब जे बार खां जेकॾहिं सिंध न थर न मिठी न तॾहिं बि उहो कारूं झर त दॿिजी वञे हा जंहिंजे कोर में हिकु पोढ़ी माउ पंहिंजे मासूम बचे जा पार कढे रही आहे ऐं मातम करे रही आहे, पर उन बेहसी ते उहो कारूं झर बि न दॿिजी सघियो। थर जा फ़नकार तमामु मासूम आहिनि जेके सिंध जे शाइरनि जा बि कलाम ॻाए उन्हनि खे उकारे छॾींदा आहिनि, पर हाणे त भागजन जहिड़ा थरी नौजवान अहिड़ा मासूम आहिनि जेके पंहिंजे जिस्म ते पुलिस को भोतार को वॾेर को बार सही मरी वञनि था ऐं उफ़ बि नथा कनि। थर में वहशत नगो नाच करे रही आहे ऐं मुल्की मीडिया त रहियो हिकु पासे, पर इलाइक़ाई मीडिया बि बिलावल जी तक़रीर नशर करे थो, पर उन माउ जूं दाहूं कूखूं नथो नशर करे जंहिं माउ जो मोर मरी वियो आहे। पोइ उहा माउ मसरूब न थिए त छा करे, पंहिंजे नाज़ुक कुल्हनि ते सलेब जो बार न खणे त छा करे। उन माउ खे का ख़बर न आहे त हिन देश में इंसानी हक़नि जा बि इदारा हूंदा आहिनि। उन्हनि इदारनि में वॾियुनि ॻरियुनि पैकेजनि ते साहिब लोक नौकरियूं कंदा आहिनि। वॾियुनि थधियुनि होटलनि में वेही उन्हनि इंसानी हक़नि ते सेमिनार कराया वेंदा आहिनि। उन्हनि इदारनि जा ॻरा ॻरा बजेट हूंदा आहिनि। उन माउ खे का बि ख़बर न आहे, कल्ह बि न आहे, पर जिन खे ख़बर आहे उहे बि अॻिते वधी उन माउ जा भरजला नथा थियनि। उहे सिंध जा सञाहवंद अॻवान समाज सुधारक दानिश्वर जेके जहाज़नि जूं टिकेटूं वठी लाहौर इस्लामाबाद वेंदा आहिनि, उते पंहिंजा भाषण ॾींदा आहिनि, पर उहे थोरो पंधु करे उन मिठी नथा वञनि जिते मरियम जहिड़ी हिकु ॿी मरियम मसलूब थी पंहिंजे कुल्हनि ते यसू जो लाश डोही रही आहे। थर जे मासूम फ़नकारनि सिंध जे शाइरनि जी शाइरी ॻाए उन्हनि जो मान मथां कयो आहे। ऐं जॾहिं हाणे बसि हिकु नोहे जी ज़रूरत आहे त समूरी सिंध में को बि नथो लिखे, उन माउ त उहो चाहियो हो त उन जे भागजन जा गीत ऐं सेरा लिखिया वञनि, ॻाता वञनि, पर हाणे त समूरी सिंध मां उन माउ जे भागजन लाइ को नोहो लिखण लाइ बि तयारु न आहे। उहा सिंध जी बेहसी न आहे त ॿियो छा आहे। उन माउ खे कुझु न घुरिजे, उन माउ खे बसि पंहिंजे भागजन लाइ हिकिड़ो नोहो घुरिजे। उहो त सिंध में आम आहे त को बि पुलिस गर्दी जो शिकार थी हाफ़ फिराए फुल फिराए थी वञे, या त क़बरनि भेड़ो थिए या माज़ूर थी घर जी कुंड वठी हमेशह हमेशह लुड़क लाड़ींदो रहे। उहो त सिंध में आम आहे। सिंध जा वॾा शहर हुजनि चाहे नंढा शहर, पुलिस गर्दी खां महफ़ूज़ न आहिनि। उहा पुलिस गर्दी सिंध जे तमामु तर शहरनि में आहे। चाहे सिंध जा वॾा शहर हुजनि चाहे नंढा शहर, सिंध जी पुलिस हर हंधि हर जाइ माई बाप आहे। असां उहो बि ॾिसी चुका आहियूं, पर उहे किसा त वॾनि शहरनि जा आहिनि। सिंध जे नंढनि शहरनि खे छा थी वियो आहे। उहे शहर जेके महबूबा जे तिलक जेतिरा मुख़्तसर आहिनि, उहे शहर जंहिं शहरनि में लिकी महबूब जो दीदार नाहे कबो, जीअं सिॼ उभरंदो आहे उन सां गॾु महबूब जो बि दर्शन थींदो आहे। उहे शहर जिन जे मस्जिदनि मंदरनि जा आवाज़ उन्हनि चवरनि में ॿुधा वेंदा आहिनि, जंहिं चवरनि में आशिक़ सुबुह जी चुमी वठी प्रणाम कंदा आहिनि। एतिरा त मुख़्तसर जेतिरी महबूब जी गल ते चुग। उहे शहर जिन शहरनि में ख़ुशी जी ख़बर खां अॻु में तकिड़ो ॾुख जी ख़बर हुली वेंदी आहे, त पोइ मिठी जी अखि में भागजंद लाइ ॻूढ़ो छो कोन्हे। पोइ मिठी खां वेंदे थर, थर खां वेंदे समूरी सिंध में थर जी माउ जे भागजन जो किसो छो जारी कोन्हे। छा किसागो कातिल सां मिली वियो आहे। अगरि मिली बि वियो आहे तॾहिं बि असां उन भागजंद लाइ छो माठ करे वेही रहूं, जंहिं भागजन जो कसूर बसि एतिरो हो त
हू मिसकीन थरीलो हो। हूअ कंहिं वॾेरे सरदार जागीरदार बोहतार जो पुटु न हो। हूअ उन माउ जो पुटु हो जा पंहिंजे भागचंद जे विहांउ जा ख़्वाब ॾिठा हुआ ऐं उन जे सलेब खे खयो हली रही आहे। उन माउ खे कुझु बि न घुरिजे, कुझु बि न। उन माउ लाइ बसि हिकिड़ो नोहो लिखो, ए सिंध जा शाइरो दानिश्वरो साञाह वंदो। उन माउ जे भागचंद लाइ नोहो लिखो जेको मिठी जे थाणे में पुलिस गर्दी जो शिकार थी थर जी वारी में जल्द दफ़न थी वेंदो। पोइ हवा उन क़ब्र जा निशान बि मिटाए छॾींदी। बसि रहिजी वेंदो बर जी बाह में उहो कुतबो जंहिं ते लिखियो हूंदो भागचंद। उन माउ खे त ख़बर ई नाहे त उन भागचंद जी माना छा आहे। उन माउ त बसि दुनिया जे घणनि नालनि मां हिकु नालो उन पुट ते बि रखियो जंहिंजो रंग टामे जहिड़ो हो, जेको थोरो घणो इनकलाबी ऐं वधीक शाइर हो। उन में काफ़ी गीत गज़ल वायूं लिखियूं, पर उहो त उन बि न थे जातो त हिकु ॾींहुं उन जी माउ खे हिकिड़े नोहे जी ज़रूरत पवंदी ऐं माउ झोली झले बीठी हूंदी, पर सिंध जी साञाह जो दामन ख़ाली हूंदो। ए सिंध जा शाइरो, शाइर भागचंद जी माउ लाइ हिकिड़ो नोहो लिखो त जीअं मरियम जहिड़ी माउ पंहिंजे कुल्हनि ते सलेब खणी कुझु अॻिते हले, हली हली ऐं कारूंझर जी कोर में उनखे दफ़न करे छॾे। हीअ ख़ूबसूरत लिखणी असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, जंहिंजो लेखक हो मोहम्मद ख़ान दाऊद। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। ख़ूबसूरत शाइर सरकश सिंधी जो शुमार उन्हनि भागवंद शाइरनि में थिए थो जिन शाइरी जे आकाश ते प्यार जो पोहरियो कयो। सरकश जी शाइरी में मोहबत सां गॾु मज़ाहिमत बि मिले थी। हुन जी सिट सिट में इनकलाब ऐं उत्साह समायल आहे। अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं सरकश सिंधी जी ख़ूबसूरत शाइरी। देस धरती लाइ विढ़ंदे मार जां, तूं समें ॾिया भितियुनि ते ॿार जां, प्यार पंहिंजे जो कसम थई ओ मिठी, ईद ॾियण जहिड़ी ख़ुशी ॾेखार जां, राति जा सपना लही लहजा खिली, ॾींहं जो सारी त मुर्की सार जां, देस दुश्मन खे न छॾिजां तूं तॾे, सूर मन खे सॾु करे वेहार जां, रख अखियुनि ते हथ खिली कर वाइदो, क़ौम ख़ातिर जीअ जां जियार जां, जे पवन उथली अखियूं बे इख़्तियार, हिमतूं कोठे ॿुॾियुनि खे तार जां, गीत आज़ादी जा गूंजन जीअं ई, खीर जी गाघर क़ब्र ते हार जां, ज़िंदगी ऐं मौत ॿई शानाए था, हर घड़ी सरकश बणाए खार जां, देस धरती लाइ विढ़ंदे मार जां। किथे ज़मान लधो ऐं किथे मकान लधो, किथे ज़मान लधो ऐं किथे मकान लधो, असां अव्हां जे अखियुनि में सॼो जहान लधो। लिखेत जो दौर आ जेका मिली वफ़ा जी लिखेत, सही त कान लॻल आ रुॻो बयान लधो। ईअं बि नाह त कोई नज़र न आयो आ, समूरे शहर में हिकिड़ो त महिरबान लधो। टुॿियूं हयोसीं इलाही उमिरि जे सागर में, कॾहिं यकीन लधो ऐं कॾहिं गुमान लधो। उथो त वक़्त खे चइजे हवा जो रुख़ बदिले, अञा ग़रीब न मानी न कोई मान लधो। असांजी निंड असां खां फुरे वती मंज़िल, न कारवां लधोसूं न को निशान लधो। मिले थो प्यार किथां ई ॾिए थो केरु ॾिसियो, असीं मरी बि वियासूं न हो दुकान लधो। वञणु घुरियोसीं उते जित घड़ी सकून मिले, नसीब शूम उते भी त इम्तिहान लधो। अलाए कीअं था सरकश नफ़ो लहनि माण्हू, हसास शख़्स त आहे सदाई ज़ियान लधो। सदको न थियूं तो तां पथरनि जूं अखियूं हूंदियूं, सदको न थियूं तो तां पथरनि जूं अखियूं हूंदियूं, कातिल जी सज़ा पाती पेरनि में कड़ियूं हूंदियूं। लहरियुनि जो किनारनि सां रिश्तो त वॾो आहे, लहरियुनि जो किनारे सां रिश्तो त वॾो आहे, पहुची न सघियूं आहिनि रस्ते में मुयूं हूंदियूं। तोड़े जो घाड़ो वण पाछो त रखे थो तब, मुंहुं मां थो सफ़र झलके उॾरियूं जो रहियूं हूंदियूं। हुन चंड जा आख़िर कंहिं कपिड़ा बि विधा लाहे, किथ मस्त अखियूं उभरी जलवे ते पियूं हूंदियूं। टुकरनि जे पुठियां सिज खे
छा उंज त लॻी आहे। कंहिं शहर भरे में थियूं बेचैन दिलियूं हूंदियूं, ॾींहंनि खे विसामण जी आदत छो अलाए पई। सुबुहनि जे हवाउनि में आशाऊं ॾुखियूं हूंदियूं, को पाण खे ॻोल्हे थो कंहिं मुर्ग जे नेणनि में, मासूम भितियूं कैदियुनि बदनाम कयूं हूंदियूं। केॾो न थियां थो ख़ुशि पंहिंजे ई क़त्ल ते अॼु, फ़तवा त ॾिसो खोले पंहिंजनि जूं सयूं हूंदियूं। हिन खूह जी पग ते कीं तो नेण रखिया पंहिंजा, ॻोल्हींदियूं सदियूं कई सहरा में नदियूं हूंदियूं। नफ़रत जे शोर शहर में दिलि जो न घर हुजे, कंहिं बाहि जे समुंड में छो थो सफ़र हुजे। तूफ़ान कहर जो न उथी पए जहान में, चाहत जो मौत थिए न वरी अखी तर हुजे। साड़े छॾियूं त ॿेड़ियूं वैशन सकून जूं, नियत ख़राब कंहिंजी नथी कारगर हुजे। शीशे जे रूह में उहो वारी जो ज़रड़ो आ, पागल कुते खे का बि न घर जी ख़बर हुजे। हिकु लुड़क जंहिं में कई सागर ॿुॾी वञनि, महफ़ूज़ शाल उन खां हर हिकु नगर हुजे। ख़ुशबू जे भाकुरनि में हिकु राति हिकु सदी, बदबू जे आस पास न कोई गुज़र हुजे। हिकिड़ो ई रत जो कतरो सैलाब थो रखे, जानी न सुर्ख पंहिंजो सारो पखर हुजे। जो महल सूंहं तुंहिंजी ख़ातिर अॾियो वञे, उन जे अॻियां न प्यार जो कातिल दर हुजे। पंहिंजनि अखियुनि खे जेकर अहिड़ो करे छॾियां, पंहिंजनि अखियुनि खे जेकर अहिड़ो करे छॾियां, जंहिं ॾे खणा त उनखे पंहिंजो करे छॾियां। फ़तवा ॾेई फ़क़ह खणी संसार जी, साम्हूं अचे जे सूंहं त सजदो करे छॾियां। लफ़्ज़नि में एॾो प्यार ऐं पाबोह ॾे धणी, हिन वक़्त बेमुहार ते कब्ज़ो करे छॾियां। मुंहिंजी नज़र पवेसि त रस्तो भुली वञे, तक़दीर सां बि कोई रोशो करे छॾियां। जंहिंमें वफ़ा गुनाह ऐं ममनूअ चाहतूं, हर शहर कुर्बतन जो नक्शो करे छॾियां। दिलि साफ़ सां वञण जे मैखाने जे तरफ़, तिन लाइ गुलिस्तां मां रस्तो करे छॾियां। बाक़ी रहनि न ज़िंदा कंहिंजूं बि हसरतूं, हर हिकु वजूद जो ग़म हल्को करे छॾियां। सरकश ॾियाऊं प्यार मां हिकिड़ी घड़ी सवेर, ए दोस्त साह तो तां सदको करे छॾियां। हर कंहिंखे हुजणु घुरिजे इज़हार जी आज़ादी, इक़रार जी आज़ादी, इनकार जी आज़ादी। हूंदो आहे भरियल हुन में अहसास हयाती जो, कोई न फुरे कंहिंखां कंहिं प्यार जी आज़ादी। वहशी थी विया माण्हू, वहशन त ॾिनी आहे बंदूक जी आज़ादी, तलवार जी आज़ादी। ही ज़ुल्म न आज छा आहे, ही जुर्म न आज छा आहे, कब्ज़े में करे वेहण अख़बार जी आज़ादी। आहे को छॾाईंदो, आहे को बचाईंदो, ख़ुदि गर्ज़ जे चंबे मां ख़ुददार जी आज़ादी। फ़नकार त फ़ानी आ, फ़नकीन फ़ना थींदो। मुफ़्ती खे झलियो न खसे फ़नकार जी आज़ादी। हर कंहिंखे हुजणु घुरिजे इज़हार जी आज़ादी, इक़रार जी आज़ादी, इनकार जी आज़ादी। महफ़िल में अचणु थियो आ, प्यारनि जी पुछा कई आ, अखड़ियुनि खे करे आलो दर्दनि जी दवा कई आ। ॿियो कुझु त चयो बि न हो, ॿियो कुझु त घुरियो बि न हो। हिकु बार निहारींदे मुर्कण जी सदा कई आ। जीवन जो अकेलायूं आहिनि जो खणी आयूं, क़िस्मत बि ग़रीबनि सां हर वक़्तु दगा कई आ। छो ॾोह ॾिजे कंहिं ते, ॿिए कंहिंजी शिकायत छो, ही मूंसां महिरबानी मूं चई ख़ुदा कई आ। महफ़िल में अचणु थियो आ, प्यारनि जी पुछा कई आ, अखड़ियुनि खे करे आलो दर्दनि जी दवा कई आ। अचो त यार असां ॾे बि कंहिं ॾिहाड़े हा, हसीन ख़्वाब अखियुनि में छॾियो न साड़े हा। चङो कयो जो रूठा ऐं वरी न परता हो, अव्हां जे लाइ भला केरु लुड़क लाड़े हा। विछोड़ो कुझु बि न हो जो बहार चाहत जा, अव्हां जे राज़ पे धारां अची उजाड़े हा। असां जे दर्द जो काथो लॻाए केरु सघे, अखियूं जे कीन रुअनि हा त हांव फाड़े हा। मुलां जे कीन हणे हा पिरी ते पाबंदियूं, असांखे दर्द जी दोज़ख में केरु साड़े हा। ख़ुदा करे त मुक़द्दर ईअं ग़रीब न थिए, जो कंहिंखे पंहिंजी मुहबत कॾहिं नसीब न थिए।
पिरीं रुठो त पिरीं खेत विझबो परचाए, सॼो जहान ई नाराज़ थी रक़ीब न थिए। निगाह जेको असां ॾे खणे त ख़ुशि थी पए, अजायो उमिरि जो हर पल किथे सलेब न थिए। जिते बि लुड़क लड़े को असांजो लुड़क हुजे, को हिकिड़ो शख़्स दुनिया में रुॻो हबीब न थिए। मोहबतनि में गुज़ारे वञण खां छा मथे, ग़रीब रूह खे नफ़रत कॾहिं क़रीब न थिए। न पाण शेर चया हा, न को हुयुसि शाइर, ही दिलि जी ॻाल्हि अथमि देश में अदीब न थिए। जदोजहद ऐं जुस्तजू त छा, निढियूं वॾियूं ख़ुशियूं मरी वयूं। समूरा शौक़ दरबदर थिया, समूरियूं ख़्वाहिशूं मरी वयूं। हुआ त माना हुई हयात खे, सबात तोड़ी बेसबात खे। छॾे विया जो तो पिरीं, जीअण जूं लज़तूं मरी वयूं। अनान शौक़ जो मथो रुलियो, मोहबतनि जो शहर वियो सड़ी। शऊर थी वियो आहे कोयला, ऐं प्यार जूं सदियूं मरी वयूं। कमाल छा त चाहतूं हुयूं, घड़ी घड़ी इबादतूं हुयूं। नज़र जो को फ़रेब हो सॼो, या उहे अखियूं मरी वयूं। उहो जहान नथो ॾिसां मगर, उहे निशान कीअं नथा मिलनि। रहियो न आह साथ अकुल जो, या दर्द खां दिलियूं मरी वयूं। उहो ई चंड सिज आसमां, लॻे थो कोई वहम ऐं गुमा। असांजी काइनात जा कुतुब कतियूं ऐं रोशनियूं मरी वयूं। वरी उथे मसीह को अचे, महाल आ अजायो ख़्याल आ। वजूद बदनसीब में जो, ग़रीब हुजतूं मरी वयूं। न दोस्ती न दुश्मनी जी ॼाण, न रहबरी न रहज़नी जो ख़्यालु। वयासीं पाण पिंड पहण थी, जो मोह मस्तियूं मरी वयूं। न सरकशी न दिलकशी रही, रुॻो वञी त ख़ुदकशी रही। वधी फ़रारियत उमेद खां जनम जनम पतियूं मरी वयूं। जदोजहद ऐं जुस्तजू त छा, निढियूं वॾियूं ख़ुशियूं मरी वयूं। समूरा शौक़ दरबदर थिया, समूरियूं ख़्वाहिशूं मरी वयूं। ख़ुशबू जे सफ़र जहिड़ी, कंहिं नाज़ नज़र जहिड़ी, हिकु ॻाल्हि ॿुधी त वञो सुपरी जे शहर जहिड़ी। हर लफ़्ज़ ऐं हर जुमिलो मुर्कनि खे जनम ॾींदो, हर वाट नज़र ईंदी महबूब जे घर जहिड़ी। जे चाह नेणनि में, वेसाह नेणनि में, का वेल विथी न हुजे कातिल ऐं कहर जहिड़ी। जे ज़हन वसी आहे, पोइ जी बि जी आहे, मन तंग दिली थिए थी खेतनि में कलर जहिड़ी। हिकु ॾींहं जे नफ़रत में, हिकु राति जे हसरत में, रंगीन हयाती भी लॻंदी आहे क़बर जहिड़ी। दिलि प्यारी प्यार हुजे, अहसास बहार हुजे, थींदी न उमिरि सरकश को पल बि ज़हर जहिड़ी। दिलि अखियुनि ते उकर, हिकु दफ़ो ई सही, हिन घटी मां गुज़र हिकु दफ़ो ई सही। मन अङण जे मथां आह ऊंदा ई वठी, सिज वांगुरु उभर हिकु दफ़ो ई सही। चाह मुंहिंजा सितारा ॿुॾल समुंड में, घण घरो थिए घुर हिकु दफ़ो ई सही। गीत जहिड़ा ॿई मुंदा ई ॿूल थी, साज़ खण छेड़ सुर हिकु दफ़ो ई सही। प्यार जेके सहनी नथा तौर थी, हाव तिनजी में हुर हिकु दफ़ो ई सही। नाह सरकश सुठो रूह में को रखण, ग़ैर वारो गगर हिकु दफ़ो ई सही। अमन मुंहिंजे नगर मां न वञजांइ, नींहं निकिरी नज़र मां न वञजांइ। राम ॾे तोड़े रहमान ॾे वञ, यार अहसास घर मां न वञजांइ। जे वञी थो त वञ महकदे ॾे, मज़हबनि जे ज़हर मां न वञजांइ। सूंहं बेमौत वेंदी मरी आ, नूर कंहिंजी नज़र मां न वञजांइ। छा त वासे रहियो आहे सॼो तर, प्यार दिलि जे पधर मां न वञजांइ। मुंहिंजे भाकुर मां निकितो वञी थो, दोस्ती जे शहर मां न वञजांइ। उमिरि भर इंतज़ार जहिड़ो आहे, शख़्स हिकिड़ो बहार जहिड़ो आहे। हथ रखजान ज़ख़्म ताज़े ते, दर्द बिजली जी तार जहिड़ो आहे। कंहिं थधी छांव में सुम्हण जो ख़्यालु, महिनतनि ते तरार जहिड़ो आहे। राति ऊंदहि ऐं सुबुह कोहीड़ो, कहिड़ो पल एतबार जहिड़ो आहे। कॾहिं रंज ऐं कॾहिं राज़ी, प्यार हुनजो बि ॿार जहिड़ो आहे। शौक़ मंज़िल जा मरण रस्ते में, यार जो पंध यार जहिड़ो आहे। दोस्तो कुल पढ़ी छॾियो हुन ते, हीअ माण्हू मज़ार जहिड़ो आहे। हाओ सरकश खे छॾ भले लोधे, कीअं थियो तुंहिंजे प्यार जहिड़ो आहे।
उम्र भर इंतज़ार जहिड़ो आहे, शख़्स हिकिड़ो प्यार जहिड़ो आहे। न अलमास हीरा हथनि में हुजनि, रुॻो की न माण्हू ॾुखनि में हुजनि। अखियूं माक जहिड़ियूं न सघिबियूं ॾिसण लाइ मुर्खूं चपनि में हुजनि। दुआ आहे मिसकीन मजबूर खे, समूरियूं ख़ुशियूं भाकुरनि में हुजनि। ख़ुदा जी ख़ुदाई थकल थी लॻे, छो बंदनि जूं नज़रूं बुतनि में हुजनि। उहे कीअं न रहंदा हमेशह ग़ुलाम, जीअण ख़्वाहिशूं जिन मथनि में हुजनि। न आकाश खां चंड आहे घुरियो, सभई पंहिंजे पंहिंजे वतन में हुजनि। कयो जिन टांडनि ते मातम ना, उहे कीअं था आशिकनि में हुजनि। असांजे अखियुनि खे मयारियो न मन, पयल जे अव्हां जे अखियुनि में हुजनि। न अलमास हीरा हथनि में हुजनि, रुॻो की न माण्हू ॾुखनि में हुजनि। हिकु शख़्स हलियो हिकु शहर घुमण, गुमनाम घटी में गुम थी वियो। वई ॻोठ सॼे में ॻाल्हि हुली, कोहराम घटी में गुम थी वियो। हा जल्दी में वापसि थो अचां, हिकु बस थो वञा ॿी बस थो अचां। ॻोठाणी सां थियो जेको सो अनजाम घटी में गुम थी वियो। जीअं खिलंदो ॼार वियो अखड़ियुनि जो, थी जुआन शिकार वियो अखड़ियुनि जो। कंहिं सूंहं संवारिया ओजागा, आराम घटी में गुम थी वियो। को प्यार करे बि त कीअं करे, कहलाए मरे बि त कीअं मरे। जेको बि उमाड़ियो वियो उन ॾे, पैगाम घटी में गुम थी वियो। हू पाण खणी त मञे न मञे, तो लोक त सारो ईअं चवे। हुन सिंध जे पोइतां सरकश जो, इस्लाम घटी में गुम थी वियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़ूबसूरत शाइर सरकश सिंधी जी ख़ूबसूरत शाइरी, जेका असां संस किताब समुंड छोलियूं टहक मां अव्हां लाइ चूंड कई हुई। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब, अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था नाम्यारे कुमप्रस्त अॻवान ऐं लेखक अब्दुल वाहिद आरिसर जे किताब बाख जो आवाज़ मां उहा तक़रीर जेका हुन हैदराबाद में हलीम बावी सां रचायल रिहाण वारी तक़रीब में कई हुई। आऊं जाम साकी हींअर ॾाढे हिकिड़े संजीदा बहस में लॻा पिया हुआसीं। उहो तारीख़ी बि हो, समाजी बि हो, मज़हबी बि हो, पर अलाए छो मूंखे चयो वियो त तूं अच। मूं हिकु वक़्त में सोचियो हो आऊं कुझु माण्हुनि ते लिखां त उहे माण्हू कहिड़ा आहिनि ऐं शाइर कहिड़ा आहिनि। हलीम बावी ते ॻाल्हाइण लाइ ईअं पियो महसूसु करियां ॼण पुलिस रात तां पियो मटां, छो त हिन प्रोग्राम जी सदारत न्याज़ हुमायूनी करे रहियो आहे, जंहिंजी शाइरी जो रूप ई निरालो आहे। तुंहिंजी दुनिया सबरंग सांवल, मूं वटि रूप न को ॿ रूप अला। शाइरी जो तस्वर सिंध जे सियासतदाननि वटि अलाए छा आहे, पर घटि में घटि मूं वटि शाइरी जो तस्वर ख़ूबसूरत आहे, छाकाणि जो शाइरी जंग जे मैदान में नेपोलियन जी तलवार जो हौसलो बख़्शींदी आहे, टार्चर सैलनि में माउ जहिड़ो प्यारु ॾींदी आहे, ऐं आउं जॾहिं रुअंदो आहियां त मूंखे परचाईंदी आहे। शाइरी लाइ अरबी जो जुमिलो या हदीस आहे त शाइर ख़ुदा जा शागिर्द आहिनि। शाइरी आसान न आहे, शाइरी शोलो बि आहे, शाइरी शबनम बि आहे, शाइरी आकाश जा सितारा बि आहिनि, शाइरी धरती जो गुल बि आहे। शाइरी बुखनि में पा थींदड़ ॿार जूं मानी जे उसीड़े में खुलियल अखियूं बि आहे, ऐं शाइरी बहितर उहा आहे जंहिंमें दर्द हुजे। माउ जे पेट मां धार थींदड़ ॿार जो नाड़ो कटजंदे उनजी चीख मां जेको दर्द उभरे थो, उहो दर्द शाइरी में हुजणु घुरिजे, ऐं उहो दर्द सिर्फ़ मज़लूम क़ौमनि जी शाइरी में थी सघे थो। उहा पीड़ा महमूद दरवेश जी शाइरी में थी सघे थी, उहो दर्द शेख अयाज़ जी शाइरी में थी सघे थो, उहो दर्द न्याज़ हुमायूनी जी शाइरी में थी सघे थो, उहो दर्द हलीम बाग़ी जी शाइरी में थी सघे थो, ऐं उहा पीड़ा वीना शरंगी जे आवाज़ में बि थी सघे थी। शाइरी किरड़नि खे उथारींदी आहे। शाइरी सदियनि ताईं अरब क़बीलनि में क़बाइली दुश्मननि खे दुखाईंदी रहंदी हुई। तव्हां सभु मूंखां वधीक पढ़ियल आहियो,
जॾहिं अंग्रेज़ जी फ़ौज काबिल ते क़ाबिज़ थी वई उन वक़्तु सूरत हाल कहिड़ी हुई। डॉक्टर नजीब जे दौरे हुकूमत में आउं अफ़गानिस्तान वियो हुअसि। मूं उते हिकिड़ी छोकिरी जी तस्वीर दीवार ते लकल ॾिठी। उन छोकिरी पंहिंजो रओ कंहिं काठी ते वेढ़े हिकु शेर पढ़ियो हो। उन छोकिरी जो नालो मलाला हो ऐं उहो शेर ही हो, अफ़गानिस्तान जूं माइरूं तव्हां कॾहिं अहिड़ा बुज़दिल पुट ॼणु शुरू कया आहिनि जिन जे धरतियुनि ते कब्ज़ो थी वियो आहे, पर हू अञा ताईं असां ॾांहुं ॾिसनि था पिया। अहिड़े शेर लिखण ऐं पढ़ण खां पोइ हू उथिया। सरदार अयूब ख़ान जी सरबराही में अफ़गानिस्तान मां अंग्रेज़नि जी पाड़ पटे छॾी। कॾहिं कॾहिं शाइरी उहो कम बि कंदी आहे, पर हिकिड़े दौर में उहो नज़रियो पखिड़ियो त शाइरी शाइर लाइ हूंदी आहे, शाइरी जमालियात लाइ हूंदी आहे। ऐं आउं छा चवां, न्याज़ हुमायूनी जो मकली नज़म आहे त कोई महबूब यादनि में मुश्के जी, कोई मासूम पींघे में मुर्के जी, सिंध जाॻे पई, सिंध जाॻे पई। हिकिड़ो दौरु हो जंहिंमें सियासतदाननि जे तक़रीरनि खां वधीक शाइरी अमल करे ॾेखारियो। हलीम बाग़ी जी शाइरी सॼे वाक़ियाती शाइरी आहे, घणे भाङे जेका मूं पढ़ी आहे। मिसाल तौरु शहीद अहसान मेमण ते हुन नज़म लिखियो आहे, हाय हठीला होड़ी प्रीतम मुद मल्हारी तूरे सारो। अहसान मेमण जी शहादत हिकु वाक़ियो आहे या संस हिकु ॿियो शेर आहे त कारूं झरजी कारी चोटी रूपो कोली अॼु बि रहे थो, कोरा तोखे काई ग़म न आहे, तुंहिंजो सूरज ॼण लहे थो। शहीद कमाल राहिमो ते या शहीद रज़ामंद बगलाणी ते बि हुन शेर लिखिया। मिसाल तौरु शहीद रज़ा ते लिखियल संस हीअ शेर, मूं तुंहिंजो शहपर मोड़ ॾिठो, हिन जूअ सां तुंहिंजो जोड़ ॾिठो, तूं भटकियल रूह बिलावल जो हितबान जे कपिड़े आयो हुएं, बेॾोह निंधड़ को मारियो वएं। उहा सभु वाक़ियाती शाइरी आहे जंहिंमें क़ौम जो जज़्बो समायल महसूसु थिए थो। आउं हिकिड़े भेरे गिरफ़्तार थियुसि। उन वक़्तु बाग़ी सां मुंहिंजी घाटी दोस्ती हुई। बाग़ी उन वक़्तु हिकु शेर लिखियो ऐं उहो कामरेड सोभे ज्ञानचंदाणी खे पढ़ी ॿुधायईं, जिते कामरेड सोभे चयो त अहिड़ो शेर बरे सग़ीर जे समूरी मज़ाहिमती कम्युनिस्ट तहरीक में नाहे लिखियो वियो। हीअ छोरो वाह जूं छोलियूं अलबेलियूं अणमोलियूं। हलीम बाग़ी जी शाइरी वाक़ियाती आहे। लेलन चयो त तारीख़, प्रोपेगेंडा ऐं जमालियात टेई गॾिजी वञनि त ख़ूबसूरत शाइरी जनम वठे थी। थर्ड इंटरनेशनल तराने में उहे टेई शयूं आहिनि। उन में तारीख़ बि आहे, वाक़िया ऐं जमालियात बि आहिनि। बहरहाल हलीम बाग़ी ते हिकिड़े मकतबे फ़िक्र जो ग़लबो रहियो आहे ऐं उन खां खणी अॻिते हले थी सघे थो त इनकार करे छॾे, छो त हूअ गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे। हूअ आहे त साईं GM सैद जो। अॼु आउं दावा सां ही ॻाल्हि करियां थो त 1970 में पीपल्स पार्टी या ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तूफ़ान थी उभरियो। हुन सिंध जा सभु वोट मेड़े वरिता, पर GM सैद सिंध जी साञाह पाण सां गॾु करे वरिती। को अदीब, दानिश्वर ऐं शाइर भुट्टे सां गॾु न हो। किनीअ मेड़िया माणक मोती, किनीअ मेड़िया कख, परवर ॾे पख त उॾामी वञा ओॾीं, होॾां माणक मोती त न हुआ। माणक मोती सभु हेॾां हुआ ऐं अॼु ताईं मौजूदु आहिनि। हलीम बाग़ी बि उनजो परतवो आहे ऐं नज़र अचे थो। हलीम बाग़ी जी शाइरी में असांखे पहिरियों दफ़ो अहसासु थियो। 1977-78 में जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, आउं वॾनि माण्हुनि खे मरहूम शहीद ऐं रहमतुल्लाह अलैह न चवंदो आहियां। आउं GM सैद खे मरहूम या शहीद न चवंदो आहियां ऐं आउं भुट्टे खे बि न चवंदो आहियां। अयाज़ खे बि नया चवंदो ऐं यकीनन न्याज़ हुमायूनी खे बि न चवंदुसि। थी सघे थो त आउं हुन खां अॻे हलियो वञा ऐं न्याज़ खे बि उहा वसियत करियां थो त हूअ मुंहिंजे लाइ बि ईअं ई मरहूम शहीद ऐं रहमतुल्लाह अलैह न चवे, छो त हिकिड़ा माण्हू एॾा मथे थी वेंदा आहिनि जो रहमतूं उन्हनि जे पेरनि हेठियां परण जियां हूंदियूं आहिनि। शहादतूं हुननि लाइ काई हैसियत न रखंदियूं आहिनि। हू तमामु मथां माण्हू हूंदा आहिनि जो हिन साईं GM सैद जे फ़िक्र तहत जेका शाइरी कई उन में बेइंतहाई हुस्नाकी हुई। आउं हमेशह इन ॻाल्हि जो क़ाइल रहियो आहियां त अदब लिखो। के माण्हू मूं ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इल्ज़ाम हणंदा आहिनि, पर आउं चवंदो आहियां त अदब में जेसिताईं तरग़ीब न आहे तेसिताईं उहो कम जो न आहे। ॿ मायूं पाण में मिलनि थियूं त कहिड़ी ॻाल्हि कनि थियूं। ॿ मर्द पाण में मिलनि था त उन्हनि जो पसंदीदा मौज़ू कहिड़ो आहे। उन क़िस्म जी ॻाल्हि जेकॾहिं तव्हांजे अदब में न आहे त उहो अदब माण्हू खे छिके नथो सघे। तव्हां ॾे हलीम बाग़ी जी शाइरी में उहे सभु शयूं आहिनि। पहिरियों भेरो हुन सां मिलियसि त हुन मूंखे हिकु शेर ॿुधायो।
मूंखे भर में भाव आऊं पखी अॻ जो। उन वक़्तु हुन मैट्रिक पास न कई हुई। उन उमिरि में बि हुनजो ख़्यालु अहिड़ो हो ऐं अॼु हू रूह लवाव खां हली हैदराबाद जे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में पहुतो आहे। मुंहिंजे थर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो। हिन नज़म में हिकु बंदि मदीने सां बि मिलायो अथसि। अॻिते हली किथे मथां इक़बाल जा मज़हब अथसि हावी थी वञे। हलीम बाग़ी असांजो तमामु वॾो शाइरु आहे। हुन लफ़्ज़नि खे नयूं मानाऊं ॾिनियूं आहिनि, पर हलीम सां मूंखे हिकिड़ी शिकायत आहे त सभु कुझु जाम शोरो त न आहे। कुझु त छाछरे जो सुबुह बि आहे, कुझु त अमराणी जा पोलका बि आहिनि। रुगो जाम शोरो त न आहे। जाम शोरो त मलमो आहे ऐं किथे जाम शोरो असांखां हलीम बाग़ी फुरे न वञे। उन करे मूंखे ख़ुशी आहे जो तव्हां असांजे थर जे इलाइक़े सां वास्तो रखो था ऐं हिते आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त हलीम बाग़ी जो सोट हाजी सांद आहे। उनजी शाइरी पढ़बी त महसूसु थींदो त थर जो माण्हू शाइरी पियो करे, ऐं जे बाग़ी खे पढ़बो त उन में थर नज़र घटि ईंदो। अयाज़ बि थर ते लिखियो आहे। मुमकिन आहे त पलीजो साहिब बि लिखी वठे सुभाणे थर ते, पर उन में थर जो रूह न हूंदो। बाग़ी बि थर ते लिखे थो, पर लॻे ईअं थो हीअ थर जो रहाकू ई न आहे। हाजी सांद जो शेर आहे त हीअ टुकड़ा तुंहिंजी चुनरी जा ऐं टांकियल कावा ख़्वाबनि जी। हलीम बाग़ी जो शेर चतूअ पखीअ चुनरी में, हू रोज़ अचे थी कुनरी में। इहो बि वाक़ियाती आहे। खिलंदे इंडिया जी फिल्म जो मशहूरु गानो आहे त चुनरी के पीछे क्या है, चोले के पीछे क्या है। अयाज़ गुल मुंहिंजो पसंदीदा शाइर आहे। संसि ही शेर ॾाढो वणंदो आहे त तो दर अचण जी कीअं हीणे विझां हेर, मुंहिंजा मेरा पेर अंगण तुंहिंजो उजरो। यावरी तुंहिंजी चुनरी में अची राणी रंगनि जा सारा थक लही विया। चुनरी लफ़्ज़ असांजो आहे ई कोन। बहरहाल आऊं उन करे हुनखे माफ़ थो करियां त असांजे ॿिनि वॾनि शाइरनि चुनरी लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे ऐं ॿिए जे लाइ आऊं नथो चई सघां। आऊं सम्झां थो त न्याज़ हुमायूनी जी ॿोली में जुआर जी कानी जहिड़ी तशबीह आहे। न्याज़ ते त हिन वक़्तु ॻाल्हाइणो ई न आहे। ख़ुदा हैदराबादियुनि खे तौफ़ीक़ ॾे जो हुन सां शाम मल्हाइनि, जो आऊं हुन ते तफ़सील सां ॻाल्हायां। बहरहाल तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जो तव्हां असां थरियनि खे ऐं जामशोरे जे हिन शाइर खे मान बख़्शो। हीअ ख़ूबसूरत तक़रीर असां अव्हां लाइ पेश करे रहियासीं किताब बाख जो आवाज़ मंझां। ही तक़रीर हुई नाम्यारे क़ौमपरस्त अॻवान ऐं लेखक अब्दुल वाहिद आरिसर जी। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।